दिसंबर जो ही महीनो जेको विछोड़न जे महीने तौर तारीख़ जे कैलेंडरनि में सुञातो वञे थो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां वठी शेख अयाज़ ताईं ऐं सिंध जो बीजल सरमद सिंधीअ जेको पिणु अॼु जी हिन तारीख़ 27 डिसंबर ते विछोड़ा ॾेई हमेशह लाइ हलियो वियो। जॾहिं कंहिं बि बादल वधारियूं असायूं, जॾहिं चंड चोॾस कयूं चिलविलायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं। तोड़े जो संदसि विछोड़े के 22 साल गुज़री विया, पर पंहिंजे मिठड़े आवाज़ जे जादूअ सां अॼु बि असांजे विच में मौजूदु आहे। सरमद सिंधीअ जंहिंजो मिठड़ो आवाज़ अॼु बि जॾहिं सिंध जे वस्तियुनि वाहिड़नि में गूंजे थो त केतिरियूं ई अखियूं आलियूं थी वञनि थियूं। सरमद सिंधी जंहिं पंहिंजे मिठड़े आवाज़ में सिंध जे शाहकार शाइरी वारे गीतनि जा गुलदस्ता पेश कया। सुणा पंहिंजे अखियुनि खे ढल, सुणा पंहिंजे अखियुनि खे ढल, हिकु कारियूं ॿियो तन में कजल, मूं ते एॾो त कनि थियूं अमल है। सुणा पंहिंजे अखियुनि खे ढल, हिकु कारियूं ॿियो तिन में कजल, मूं ते एॾो त कनि थियूं अमल है। सुणा पंहिंजे अखियुनि खे ढल, सुणा पंहिंजे अखियुनि खे ढल। उहा अभागे फजर जी घड़ी हुई जॾहिं अञा गुलाबनि जा कंध माक फुड़नि सां मस महकिया हुआ। सितारा पंहिंजो आख़िरियूं रोशनियूं लुटाए उजामण लॻा हुआ। तुनवेल सिंध जो ही गुलाब जेको पंहिंजी ख़ुशबू बदीन जे हवान में विखेरे, दीवान शुगर मिल भरिसां कमंद भरियल ट्रालीअ सां संदसि गाॾीअ जे टकर हिन गुलाब खे हमेशह हा। सरमद सिंधीअ जेको न रुगो मिठड़े आवाज़ जो मालिक हो, पर संदसि ज़ाती किरदार जी रोशनी बि एतिरी त सुवाही भरी हुई जो केतिरनि ई मिसकीन माण्हुनि जी मदद करे, केतिरनि ई ग़रीब घरनि जे जवान न्याणियुनि जे ॾाज जी मदद करे हिन पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में माण्हुनि जे दिलनि में उहे मोहबत जा चिराग ॿारिया जो का बि वेसर जी हवा अॼु ताईं उन्हनि खे उजाए न सघी आहे। सिंध जे दर्दनि खे शाइरी वसीले गीतनि में गरमाए किरोड़े कननि ताईं पहुचाए सरमद पंहिंजे नाव खे नाव जियां सुरखुरो करे छॾियो। सरमद खे अॼु बि सिंध यादि करे थी। तोड़े जो जिस्मानी तौरु असांजे विच में नाहे, पर हू गीतनि जी गूंज में अॼु बि सिंध जे हवान में ताज़ा साह खणे थो ऐं ईअं लॻे थो ॼण हू अॼु बि असांजे विच में